ॾींहंनि ताईं ऑर्डर ॾियण वारो प्रोसेस जेको आहे मुकमल थी कंहिं बि क़ीमत ते उम्मीदवार परेशान न थियनि। ऐं सभिनी खे इहा गारंटी ॾियां थो जेके पास थिया आहिनि IBI टेस्ट में, थर्ड पार्टी टेस्ट में, जेके बि पास थिया आहिनि, जेके क्वालिफाई करे विया आहिनि, उन्हनि सभिनी खे ऑर्डर मिलंदा। इन करे उहे परेशान न थियनि। असां बारहा इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते बि चई आहे, तव्हांजे चैनल जे तवसुत सां चऊं था त किथे बि को बि, जीअं मीरपुर में हिकिड़ो केस थियो, उन DO ऐं उतां जे स्टाफ जी बददियानती हुई त हिकिड़ो 40 वारो जेको आहे उहो विच में शामिल करे सेक्रेटरी साहिब जे हथां ऑर्डर ॾियारे छॾियूं। जीअं असांखे नोटिस में ॻाल्हि आई त DO सस्पेंड थियो, इंक्वायरी कंडक्ट थी, END रूल ते असां नोटिस कढिया आहिनि। असां उनखे कंहिं बि क़ीमत ते छॾींदासीं, कड़े खां कड़ी सज़ा उन्हनि खे मिलंदी। मेरिट ते कंप्रोमाइज़ न कंदासीं, टीचर्स जी मेरिट ते। तंहिंजे करे उन्हनि खे नौजवाननि खे चवां थो सब्र सां कमु वठनि। ऐं उहे जेके ख़ासि तौर ते तव्हांजे चैनल सां ॻाल्हि कयां थो त उहे जेके 55, 54 ऐं 53 जो जेको चकर पिया कनि, उनखे चओ महिरबानी करे, सिंध में कॾहिं बि इहा शइ कोन रही आहे त हिंदू मुस्लिम सां असां दिफ़ावत रखी आहे। हाणे जेकॾहिं 50 मार्कुनि ते औरतुनि खे ऐं मिनारिटी खे असां ॾिनियूं आहिनि त इहा हुननि जी कोटा तय आहे आइन में, इहा असांखे इंश्योर करणी आहे। हाणे मिसाल जे तौर ते 55 बि रखूं हा ऐं 5% मिनारिटी खे कोटा बि ॾियूं हा त माना छा करिणो असांखे पए हा? मेरिट खे लताड़िणो पए हा, 25 ते खणणो पए हा, 28 ते खणणो पए हा। उन में 5% रिलैक्सेशन हुननि जो काइनी हक़ आहे जेका हुननि खे मिली आहे। हिन में हिंदू मुस्लमान औरत मर्द जो को फ़र्क़ु न आहे। ठीकु आहे। हाणे जेके 55 ते रहनि था उहे सब्र सां कमु वठनि। असीं ही फाइनल प्रोसेस थी वेंदो महीने ॾेढ ताईं। उन में जेके बि टीचर्स रहनि था, जेके बाक़ी जेके रहनि था टीचर, उन जे बारे में काबीना में असीं खणी वेंदासीं त जे सीटूं जेके वैकेंट रहनि थियूं उन में मज़ीद जेके रिलैक्सेशन करणी पई त उहो काबीना खे असीं रिकमेंड कंदासीं ऐं काबीना फ़ैसिलो कंदी।